औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी आयल दोस्तनि ऐं महिमाननि खे अस्सलामु अलैकुम। ऐं अॼु आउं अवामी प्रेस क्लब जो थोराइतो आहियां, जंहिं मुंहिंजे वालिद साहब जे मान में ही ताज़ियती प्रोग्राम जो इनकाद कयो ऐं तमामु साफ़ी जेका अवामी प्रेस क्लब जा आहिनि उन्हनि जो बि आउं थोराइतो आहियां, जिन हिन प्रोग्राम खे तश्कील ॾिनी। सीए जो बन जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो विंजारो ओहर। मुंहिंजो हारनि जहिड़ो महबूब बाबा साईं पीर हामिदुल्ला जान सरंदी रहमतुल्लाह अलैह, जेको अॼु असांखे रोईंदे अकेलो करे हलियो वियो। ज़िंदगी बिल्कुलु बेशक बेबका आहे, जेको ॼाओ आहे उनखे लाज़मी वापसी जो रस्तो इख़्तियार करिणो आहे। जॾहिं को खिलंदे या खिलाईंदे या दुआऊं ॾींदे हथनि मां ओचितो हलियो वेंदो आहे त बेशक उनखे विसारणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। असां 3 पुटनि ऐं 1 नियाणी ऐं 5 औलाद बाबा जो मुजद अल्फ़सानी पब्लिक लाइब्रेरी हो। जॾहिं बाबा लाइब्रेरी जे अंदरि दाख़िल थींदो हो त ईअं महसूसु थींदो हो त संदसि ही लाइब्रेरी ऐं किताब पुरजोश हिकिड़ो इस्तक़बाल करे रहिया आहिनि। ऐं बाबा साईं जे चेहरे ते हिकिड़ी मुर्क ॾिठी ऐं हिकिड़ी जुस्तजू ॾिठी, जेकी असांखे ईअं महसूसु थींदो त को कमु या का ख़्वाहिश अधूरी रहिजी वई हुजे। ऐं बाबा साईं हमेशह बेक़रार हो त को अहिड़ो को कमु, को मंज़िल या का ख़्वाहिश जेकी माना पूरी नथी हुजे त उनखे माण्हू पूरी करे। ऐं अॼु जॾहिं बाबा असांजे विच में नाहे त असांखे इहो सोची सम्झी करे असां बिल्कुलु हाराइजी था वञूं, पर इनशा अल्लाह बाबा जे हिन जिदोजहद खे ॾिसी करे इनशा अल्लाह हिन लाइब्रेरी खे ऐं बाबा जे हिन नक्शे क़दम ते हलण जी असीं पूरी कोशिशि कंदासीं। ऐं साईं जावेद मेहर साहिब जी ॻाल्हियूं जेकियूं मूं ॿुधियूं उहे असां इनशा अल्लाह पंहिंजे नोट करे छॾियूं ऐं दिलि ते लिखी छॾियूं त इनशा अल्लाह हिन लाइब्रेरी मुजद अल्फ़सानी खे इनशा अल्लाह जेसिताईं असांजे अंदरि साह आहे उनखे क़ाइमु ऐं दाइमु रखंदासीं। ऐं आउं अवामी प्रेस क्लब जे बानी पंहिंजो सामी साहब खे हिकिड़ी अपील कंदुसि त अॼु तव्हांजी इहा ख़ुलूस ऐं मोहबत ॾिसी करे मुंहिंजे दिलि में बि हिकिड़ी ख़्वाहिश थी त आउं तव्हांजे हिन इदारे जो हिकिड़ो हिसो बणिजणु चाहियां थो। हिकिड़ी अपील आहे ऐं इनशा अल्लाह बाबा जे हिन ऐवान सहाफ़त खे दुबारा सुहिणे नमूने ऐं अंदाज़ सां हलाईंदासीं। ऐं मूं में एॾी सगत ऐं ताक़त त न आहे, पर अव्हां सभिनी जो वरी बि हिकिड़ो अपील कंदुसि त मूंखे साथ ॾिजो। किथे ग़लति हुजां त मूंखे रोकिजो। तव्हांजे नंढे भाउरनि वांगुरु आहियां ऐं मुंहिंजे बाबा खां जेका सिखिया, जेका दोस्त हुया, उहा जेकी अमानत उहा अव्हां खां वापसि वठणु चाहींदुसि। जेकॾहिं मूंखे इहो ॾींदा ऐं उहो अदब इख़लाक़ सां जेको दोस्त पेश ईंदो उनखे अलाह इज़त ॾींदो। ऐं इन्ही अल्फाज़नि सां इतफ़ाक़ कंदुसि। ख़ुदा।